मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक हाला में बिजली जे गैर कानूनी कनेक्शन ऐं कुंडियन खिलाफ हेस्को अमलदारन जो क्रैकडाउन शहर जे मुख्तलिफ इलाइकन में लगल गैर कानूनी कनेक्शन ऐं कुंडा काटे छड़िया। हेस्को अमलदारन एसडीओ अब्दुल खालिक मीरानी जगवाणी में कोरट रोड, बिरोही पाड़े, दरगाह रोड समेत मुख्तलिफ इलाइकन में बिजली जे गैर कानूनी कनेक्शन ऐं बिजली चोरन खिलाफ कार्रवाई कंदे हज़ारें गैर कानूनी कनेक्शन काटे छड़िया। क्रैकडाउन दौरान बिजली चोरन पारां हेस्को अमलदारन सां मुंहमारी पिण थींदी रही। उन मौके ते एसडीओ हेस्को हाला सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हाला में बिजली चोरी जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे, जंहिं करे बिजली जा ट्रांसफार्मर सड़ण मामूल बणिजी वियो आहे। हुन चयो त बिजली चोरनि जे करे मीटर ते बिजली हलाए हज़ारनि रुपया बिल भरींदड़ सार्फिन ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त बिजली चोर केॾा बि बाअसर छो न हुजनि, खेनि कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। उन मौके ते लाइन सुपरीडेंट आसिफ गाडाही, बरकत गाउटे, सैयद गाजी शाह ऐं ॿियो वापडा जो अमलो पिण साणस गॾु हो।